जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा इंतहाई सीनियर अॻुवाण आहिनि, सिंध असेंबली जा मेंबर आहिनि ऐं जेतिरे क़दुरु आउं ग़लति न आहियां, डॉक्टर साहब पाण उनजी तस्दीक कंदा त 5 भेरा सिंध असेंबली जा जेके आहिनि सो उहे मेंबर चूंडिजी चुका आहिनि। डॉक्टर सोराब सरकी साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। सो पाण ॻाल्हि ॿोल करे आया आहियूं, अदम एतमाद वारी जेका तहरीक आहे अपोज़िशन जी तमामु घणी हिकिड़ी वॾी मूव आहे जंहिंखे काफ़ी संजीदगी सां ॾिठो पियो वञे ऐं ख़ान साहब हुजे, उन जा जेके वज़ीर आहिनि, अॻुवाण आहिनि, उन्हनि जूं एक्टिविटीज़ या उन्हनि जो जेके बयान आहिनि उहे ॾिसी करे लॻे थो त न हाणे ख़ान साहब ॿियनि खे चवंदो घबराना नहीं, लेकिन हाणे पाण उन्हनि घबराइणु शुरू करे छॾियो आहे। सो अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं गॾोगॾु अव्हां खां इहो सम्झणु चाहींदासीं त छा तयारी आहे? बिलावल साहब रोज़ हिकिड़ो ॾींहुं खुटाइनि पिया, अॼु उन्हनि 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। मौलाना साहब 48 कलाकनि जो टाइम ॾिनो हो, उहो त गुज़री चुको, पर 3 ॾींहंनि खां पोइ छा थियणु वञे पियो, माण्हू इहो सम्झणु चाहिनि था। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी। पहिरियों त मां ख़ासि करे तव्हांजे चैनल जे थ्रू मां इहो तव्हांखे ॿुधायां त अलहमदुलिल्लाह हिन महिल ताईं जेकी बिलावल साहब जी लॉन्ग मार्च आहे कामयाबी सां हले पई ऐं जनूबी पंजाब में तमामु वॾो इस्तक़बाल थियो आहे। ऐं हाणे हिन वक़्तु पतोकी में बिलावल साहब ख़िताब करे रहियो आहे, असां बि उन जे जुलूस में गॾु आहियूं। ऐं बिलावल साहब जेकी ॻाल्हि कई आहे, जेको तव्हां सुवालु कयो, त उन जो जवाब में मां इहा गुज़ारिश कंदुमि त इंशा ताला तव्हां ॾिसंदा वे त 3 ॾींहंनि में इंशा ताला पूरी जेकी बि पोज़ीशन आहे उहा क्लियर थी वेंदी। मामलात घणा क्लियर थी विया आहिनि ऐं आसिफ अली ज़रदारी साहब पहिरियों ई काफ़ी साल 2 साल अॻु में उन्हनि जो जेको प्रोपोज़ल हो, जेकॾहिं उन ते पहिरियों ई अमल थिया, इमरान ख़ान जी जेकी हुकूमत हाणे रही उहा बि न रहे आहे ऐं उन वॾी जेकी नुक़सानु पहुचायो पाकिस्तान खे उहो बि न पहुचिया। बहरहाल हाणे इंशा ताला तव्हां ॾिसंदा वे त जीअं जीअं असां जेको हिते ॾिसूं था पंजाब जे अंदरि जेके माण्हू निकिरनि था, ख़ासि करे राति असां साहिवाल में आयासीं, उते जेको जलसो थियो, ॿिया जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके जलसा थियनि था, आमतौर ते पहिरियों इहो तासुर ॾिनो वेंदो हो त पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे, उते माण्हू नथा अचनि। पर मां तव्हांखे ॿुधायां त अलहमदुलिल्लाह जहिड़े नमूने सां असां लॉन्ग मार्च में हलूं पिया, रोडनि ते बीह करे जेको इस्तक़बाल करनि था, इहो सॼो वरी रिवाइवल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो थिए थो। इहो इन जे करे थिए थो त PTI जी जेकी हुकूमत आहे, उन जेकी महांगाई कई आहे, नाअहली कई आहे, जेके गैस बिल्कुलु नथो मिले, बिजली महांगी करे छॾी आहे, पेट्रोल महांगो करे छॾियो आहे ऐं हर लिहाज़ सां हर पासे सां गवर्नमेंट फेल थी वई आहे ऐं माण्हू बिल्कुलु हिन वक़्तु पूरे पाकिस्तान जा हिन हुकूमत खां तंग अची चुका आहिनि। नसीर साहब, इन सूरत हाल में इंशा ताला बिलावल साहब हिकिड़ो बहितरीन इनिशिएटिव वरितो, कराची खां इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो कयो ऐं उन खां पोइ ॿियो जेको महाज़ हो उन ते आसिफ अली ज़रदारी साहब पाण लाहौर में रही करे जहिड़े नमूने सां मूवमेंट अॻे हलाई आहे ऐं सिर्फ़ु देरि इन जे करे थिए थी त मियां नवाज़ शरीफ़ कुझु मामलनि ते राज़ी न पियो थिए। हाणे जेकी ताज़ी इंफॉर्मेशन आहे, असां बि अपडेट वठूं था त काफ़ी मामलनि ते तक़रीबन 99% जेके मामला तइ थी विया आहिनि। इंशा ताला अॻे 48 या 72 कलाकनि में तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी। सही। अच्छा, छा ज़ाहिर आहे अव्हां जे अंदर जी ॻाल्हि आहे, चाहियो त शेयर कयो, चाहियो त नथा करे सघो। कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते नवाज़ शरीफ़ साहब राज़ी न पिए थिया? पंजाब हुकूमत कंहिं ॿिए खे ॾियण जे हवाले सां, फिलफोर इलेक्शन कराइण जे हवाले सां, या कुझु अरसो आरज़ी सेटअप खे कंटिन्यू करण जे हवाले सां, कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिं ते उहे राज़ी न पिए थिया ऐं हाणे थी विया आहिनि? डॉक्टर साहब काफ़ी अहिड़ा मामलात हुया जेके तव्हां जंहिंजे तरफ़ इहा निशानदेही कई आहे, मां उहे सभु डिस्क्लोज़ नथो करे सघां। बहरहाल हाणे जेकी ताज़ी सूरत हाल आहे, तक़रीबन मां सम्झां थो 15-20 मिंट अॻे जी मां तव्हांखे ॿुधायां थो, काफ़ी मामलनि ते उहो एग्री करे वियो आहे ऐं मामलात इंशा ताला तेज़ी सां अॻे वधी रहिया आहिनि। इंशा ताला बहितर ऐं सुठो रिज़ल्ट मिलंदो तमामु जल्द। अच्छा, फैसल जावेद साहब आहिनि, PTI जा जेके सेनेटर बि आहिनि ऐं ख़ान साहब जे घणो वेझो आहिनि, उन्हनि ट्विटर ते ट्वीट कयो आहे त सुभाणे विहाड़ी में ख़ान साहब हिकिड़े तक़रीब खे ख़िताब कंदा, जलसे खे, ऐं उते ॿुधाईंदा त हिन साज़िश पुठियां केरु आहे। अदम एतमाद वारी तहरीक हिकिड़ी वॾी साज़िश आहे, के ॻुझा हथ आहिनि, हींअर खां ॿुधाए केरु पियो वञी सपोर्ट करे? डॉक्टर साहब बसि साईं, हाणे पाण ॾिसो, हे त सियासतदान आहे कोन, एक्सीडेंटली अची वियो ऐं माण्हुनि खे जहिड़े नमूने सां हुन चयो त मां नौकरियूं ॾींदुमि हेतिरियूं ऐं मां घर ॾींदुमि, पर अफ़सोस सां इहा ॻाल्हि करणी पए थी त पाकिस्तान जी तव्हांखे पाण ख़बर आहे नसीर साहब त पाकिस्तान जंहिं वक़्त खां हलियो आहे त उहो पूरी दुनिया में जेके बि हिन पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि उन्हनि जे टारगेट ते आहे। इन जे करे असां पंहिंजी दिफ़ा ऐं ॿियूं जेके मामलात आहिनि, जेके सियासतदान आहिनि, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो
फांसी ते चढ़ी वियो, पोइ जजनि अची करे पाण चयो त असां उन खे ग़लति फांसी ॾिनी आहे। पर तंहिं हूंदे बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे त उन इन ॻाल्हि खे अॻे हलायो ऐं उन्हनि इहो सम्झो जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे वठी करे अॻे खणंदासीं त ख़ुदा न ख़ास्ता पाकिस्तान खे वॾो नुक़सानु थींदो। ऐं इहो ई थियो आहे, अफ़सोस इहो आहे त जेके बि पाकिस्तान जूं जेकी इस्टेब्लिशमेंट आहे उन खे देरि ख़बर पवंदी आहे ऐं हमेशह हिन मुल्क खे उन्हनि तजुर्बेगाह बणायो आहे। हमेशह असां इहे चवंदा आहियूं जेके सियासत में पॉलिटिकल वर्कर आहियूं ऐं जेके सियासत खे सम्झूं था त महिरबानी करे मुल्क ते अहसान करनि, फ्री एंड फेयर इलेक्शन कराइनि ऐं जेके हक़ीक़ी नुमाइंदा आहिनि जंहिंखे अवाम चूंडे उन्हनि जे हवाले हुकूमत करनि त अॼु जेके इहे मसइला मसाइल आहिनि जेको मुल्क कर्ज़े थी वियो आहे ऐं इहे ई जेके सियासतदान आहिनि उन्हनि हिन मुल्क खे स्ट्रांग मुल्क कयो, इस्लामिक एटम बम ॾिनो, आइन ॾिनो ऐं उन खां पोइ एटमी धमाका थिया ऐं उन खां पोइ मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। तव्हां पाण ॾिसो हाणे हिन वक़्तु जेको आहे यूक्रेन जी छा सूरत हाल आहे ऐं जेकॾहिं पाकिस्तान अॼु मज़बूत मुल्क न हुजे हा त हिंदुस्तान असां सां कहिड़ी हालत करे आहे। उन में जेको बि क्रेडिट वञे थो उन में असांजी आर्म फोर्सिस ते बि वञे थो, पर उन सां गॾोगॾु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेकी असांजी पॉलिटिकल क़यादत आहे उन जे तरफ़ तमामु वॾो क्रेडिट वञे थो जो अलाह जी महिरबानी सां अॼु असां हिंदुस्तान सां अखियुनि में मिलाए करे ॻाल्हाए सघूं था। हिन वक़्तु हालांकि असांजी इकोनॉमी तमामु पोइते करे छॾी अथई, हिन इमरान ख़ान साहिब उनखे तबाह करे छॾियो आहे, पर तंहिं हूंदे बि अलाह जी महिरबानी सां असांजो मुल्क तमामु अहमियत जो हामिल आहे ऐं पूरी दुनिया जूं नज़रूं तव्हांखे पाण ख़बर आहिनि त पाकिस्तान जे मथां आहिनि। ऐं वरी बदकिस्मती सां तव्हां पाण ॾिसो था ग़लति पॉलिसियुनि जे करे इमरान ख़ान जी जेके असांजी फ़ौज बिल्कुल जेको आहे एलिमिनेट करे छॾियो जेके बि दहशतगर्द आहे उन्हनि खे। मां अॼु तव्हांजे प्रोग्राम जे तवसल सां अॼु जेको धमाको थियो आहे उन ते बि अफ़सोस जो इज़हार कयां थो त हिन महिल ताईं ख़बर पई आहे त 62 माण्हू शहीद थी विया आहिनि। उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां ईअं सम्झां थो त जेकी हिननि जी नाक़स ऐं कमज़ोर जेकी पॉलिसी रही आहे हिन हुकूमत जी उन जे करे इहे दहशतगर्द वरी रिवाइव थियनि था। इंशाअल्लाह ताला इन्हनि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियणो आहे ऐं असांजो मुल्क आहे, असां गॾिजी सजी करे वरी हिन मुल्क खे इंशाअल्लाह ताला वरी ट्रैक ते आनींदासीं। हाणे सुभाणे इहो वरी को न को इहो अनगाइडेड मिसाइल आहे, मां त ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु न कंदो आहियां कॾहिं बि कंहिं सियासतदान जे लाइ, आम सियासतदान जे लाइ। वज़ीर आज़म आहे पर अफ़सोस आहे इहो चवणो पए थो उहो वज़ीर आज़म त ज़रूरु आहे पर सुठो सियासतदान न आहे ऐं तव्हां पाण ॾिसंदा को न को ब्लेंडर ज़रूरु कंदो सुभाणे। सही त डॉक्टर साहब वरी जेकॾहिं अवां खां सम्झणु चाहियां जेके असां ॾिसंदड़ आहिनि जेके माण्हू सोचनि पिया त भई जेकॾहिं अदम एतमाद जी रिथ कामयाबी थी वञे त पोइ छा आरज़ी सेटअप ईंदो, फिलफोर इलेक्शन थींदी ऐं जेको हिकिड़ो वॾे मिलियन डॉलर जो सवाल इहो आहे जेको चयो वेंदो आहे त एम्पायर जी आङुर जा इशारा त ख़ान साहिब कंदो, छा उहे न्यूट्रल थी चुका आहिनि? नसीर साहब मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, बिल्कुलु जेको हिन वक़्तु मूंखे जेकी माना ईअं मां इशारतनि तव्हांखे ॿुधायां थो बिल्कुलु 100% जेके बि मामलात आहिनि तक़रीबन जेके आहिनि उहे फाइनल आहिनि ऐं असां इहा ॻाल्हि बिल्कुलु हाणे बि चऊं था, पहिरियों बि इहा ॻाल्हि कयूं पिया त ॿियो कुझु न खपे असांखे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे न्यूट्रल थी वञनि। ऐं तव्हां पाण ॾिठो त कुझु प्रेशर बिल्डअप थिए पियो मुख़्तलिफ़ हंधनि खां ऐं असां इहा ॻाल्हि कई हुआसीं त जेके पूरे दुनिया जे अंदरि इहो आहे त को बि हुकूमत जेकी हूंदी आहे उहा बिल्कुलु उन सां जेकी उतां जी जेकी एस्टेब्लिशमेंट आहे उहा बीहंदी आहे, पर जॾहिं उन जी अहिड़ी सूरत हाल थींदी आहे जो हाणे पंहिंजी जेकी उन जी साख आहे उहा ख़तमु थी वञे या ऐवान जे अंदरि महसूसु इहो कयो वञे त उन्हनि वटि उहा अक्सरियत न आहे ऐं पोइ अदम एतमाद ईंदो आहे, जेके मामला थींदा आहिनि पोइ उन जो का बि ॿी जेके दुनिया में जेके बि आहिनि कंट्रीज़ उन में का इंटरफेरेंस एस्टेब्लिशमेंट न कंदी आहे, पोइ सियासतदान पाण मुंहुं ॾींदा आहिनि। असांजो मक़सदु इहो ऐं इनशाअल्लाह ताला उहो हाणे असां सम्झूं था जेको पाण हिननि जे फैसल बि इहो ट्यूट कयो आहे त उहा हाणे इंटरफेरेंस न आहे त इनशाअल्लाह ताला तव्हां 48-72 कलाक में इंशाअल्लाह ताला तव्हांखे रिज़ल्ट साम्हूं अची वेंदी। सही। अच्छा डॉक्टर साहब ही नो डाउट असां नथा चऊं पर जेके बि सीनियर पॉलिटिशियन आहिनि सहाफ़ी आहिनि उहे मञनि पिया पीपल्स पार्टी ज़बरदस्त मूव आहे अवामी मार्च वारी ऐं पीपल्स पार्टी पंहिंजनि कारकुननि खे न रुगो सिंध पर पंजाब में नए अंदाज़ सां वरी हिकिड़ो मुतहद करण जी कोशिशि कई आहे। तव्हांखे नथो लॻे त इहा एक्टिविटी पहिरियां थियणु खपे? हा पीपल्स पार्टी काफ़ी देरि कई, बहरहाल देरि आहे दुरुस्त आहे ऐं नदीम अफ़ज़ल चंद साहिब जे लाइ पहिरिएं दौर ते कमेंट कजो त इहा पहिरियां थियणु खपे। हा ॿियो इतला इहा आहिनि त नदीम अफ़ज़ल चंद साहिब या जेके अवांजा पुराणा जियाला आहिनि पंजाब जा
उहे शायदि वापसि अचनि पिया पीपल्स पार्टी में। अॼु नदीम अफ़ज़ल चंद साहिब जे हवाले सां बि ख़बरूं हलनि पियूं त कुझु जेके ॿिया जेके माण्हू आहिनि उन्हनि जा बि के राब्ता वग़ैरह आहिनि जेकॾहिं उन ते बि कमेंट करणु चाहियो। नसीर साहब, मां राति रहियल हुउमि साहिवाल में। मां जेका हिन वक़्तु सिर्फ़ु MP आहियां, मां पार्टी में ज़ाहिर आहे हिकिड़ी सीनियर पोज़ीशन आहे। तव्हां बिलीव कयो त उते कोई 3-4 जेके आहिनि मौजूदा MPA बि ऐं 2-3 ex-MP उन्हनि खे ख़बर पई त डॉक्टर सोहराब रहियल आहे हिते, कंहिं दोस्त वटि रहियल आहे, असांजो पुराणो दोस्त आहे, उनजो मां नालो न खणंदुमि। उहे सुबुह जो आया मूंसां मिलण। उहे इहा चवनि पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी असां सां राब्तो करे असां पाकिस्तान पीपल्स पार्टी में अचण जे लाइ तयारु आहियूं। इहा सूरत हाल आहे। मां सां डॉक्टर सोहराब सरकी जंहिंजो मुंहिंजो एतिरो माना हिते अचण वञण बि घटि आहे पंजाब जे अंदरि, त माना बिल्कुलु माना हिते माहौल तयारु आहे। ऐं जेके बि माण्हू अॻे PTI में विया उन में तव्हां जेकॾहिं ॾिसो त तक़रीबन जेको आहे 90% माण्हू जेके आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि। वोटर बि जेको 90% पाकिस्तान पीपल्स पार्टी जो डाइवर्ट थियो PTI में। ऐं इहो ई हुयो त जेके असांजा जेके नून लीग जेकी आहे उहे काफ़ी ॻाल्हियूं न पई मञे, त उन खे बि इहो भओ त उहे ई चवनि पिया त इहो हले ऐं असां जेको आहे वरी विचो जेको आहे को न को रस्तो कढी करे वरी असां हुकूमत ठाहियूं ऐं मथां पाकिस्तान उन्हनि खे ख़बर आहे त असांजो मुक़ाबिलो अल्टीमेटली वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां थींदो। ऐं अलहमदुलिल्लाह मां हाणे पतो की ऐं हाणे अॻ में वरी हाणे फूल नगर ते बिलावल साहब जो ख़िताब आहे। ऐं तव्हां बिलीव कयो त जहिड़े नमूने सां माण्हू निकिरनि था, जेके रोडनि ते असां ट्रेवल कई आहे जनूबी पंजाब ऐं उन खां पोइ सेंट्रल पंजाब में असां दाख़िल थिया आहियूं, जेको रिस्पॉन्स आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब आहे, यादि अची वई आहे। मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जी लॉन्ग मार्च में बि एज़ अ डॉक्टर हिकिड़ी टीम में गॾु हुउमि ऐं 35 किलोमीटर उन टाइम ते लाहौर परे हो मूंखे यादि आहे। ऐं ॿियो ज़रियो कोन हो जो असांखे का इंफॉर्मेशन मिले। 35 किलोमीटर अॻ में हिकिड़ो फाटक हो रेलवे जो, उहो बंदि हुयो ऐं उते असां पोइ 8 वॻे BBC ॿुधीसीं। BBC में इहो ॿुधायूं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा चयो आहे त लॉन्ग मार्च ख़तमु कयो ऐं वापसि वञो। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त उहा नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु थी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 1993 में इलेक्शन थी वरी पोइ हुकूमत आई। ऐं लॉन्ग मार्च उन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे पुट लख़्त जगर बिलावल साहब ऐं बीबी आसमा साहिबा उन्हनि जी कई आहे। भाग वारा आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी औलाद आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पार्टी जा वारिस आहिनि। इंशाअल्लाह ताला तमामु सुठो ऐं बहितरीन रिज़ल्ट निकिरंदो इंशाअल्लाह ताला। अञा हिन वक़्तु बि असां जेके वेठा आहियूं त तक़रीबन 60-65 किलोमीटर परे आहे लाहौर। ऐं मां इहो एक्सपेक्ट कयां थो त जीअं 35 किलोमीटर लाहौर सोलो हुजे त तमामु सुठी ख़बर मिले त मूंखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब वारी रैली जी पुराणी यादि अची वेंदी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सही सही, तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो। ऐं नाज़रीन, डॉक्टर सोहराब सरकी साहब पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान ऐं सिंध असेंबली जा मेंबर आहिनि। उन्हनि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। ऐं पीपल्स पार्टी जो जेको लॉन्ग मार्च आहे, अवामी मार्च आहे, उहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। ऐं हाणे लाहौर जो जेको आहे उहो वेझो पहुता आहिनि ऐं उनखां पोइ 8 तारीख़ ते जेको आहे उहे पहुचणा आहिनि इस्लामाबाद। ऐं उते ऐलानियल त इहो ई आहे जलसो थींदो ऐं उनखां पोइ उनजो इख़्तिताम थींदो, पुॼाणी थींदी। बहरहाल ॾिसूं था एसि ताईं छा पियो थिए, छाकाणि त हींअर जंहिं कंडीशन में पाकिस्तान जी सियासत दाख़िल थी चुकी आहे, हिकु हिकु लम्हो जेको आहे उहो इम्पॉर्टेंट थींदो पियो वञे। ऐं ख़ान साहब जूं पंहिंजूं जेके वज़ीर आज़म साहब जूं एक्टिविटीज़ आहिनि उहे ॿुधाइनि पियूं, इतिहादियुनि सां उन्हनि जी मुलाक़ातूं, पंहिंजे अॻवाननि खे डिनर ते घुराइणु, उन्हनि सां मुलाक़ातूं करणु, उन्हनि खे इहो चवणु त आऊं केॾांहुं न पियो वञा ऐं मूंखे उमेदु आहे त अवी आख़िर ताईं मूंसां वफ़ादार रहंदा। वरी इहे बि इतला आहिनि त हू कराची बि जल्द अचनि पिया ऐं पंहिंजे इन इतिहादियुनि सां मिलनि पिया, पंहिंजनि मेंबरनि सां बि मिलनि पिया। उन मां उन्हनि जी परेशानी जो जेको आहे सो उहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। बहरहाल हतमी का बि राय नथी ॾेई सघिजे जेसि ताईं जेका सूरत हाल वाज़े नथी थिए। बेइतमादी वारी जेका रिथ आहे उहा ॾिसूं था तींदड़ ॾींहंनि में कहिड़ो रुख अख़्तियार करे थी। जेकॾहिं कामयाबु थिए पई त उनखां पोइ छा फिल 4 इलेक्शन जो ऐलान थींदो, को आर्ज़ी सेटअप हूंदो मुख़्तसर अरसे जे लाइ, या जेको असेंबलियूं आहिनि उहे पंहिंजी मुदत पूरी कंदियूं ऐं 1 साल वारो जेको टेन्योर आहे उहो पूरो कयो वेंदो। त उन दौरान जेका हुकूमत हूंदी उहा कंहिंजी हूंदी, केरु उहा ज़िम्मेवारी खणंदो। सो इहे सवाल अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं उन्हनि जा हल जेके आहिनि, उन्हनि जो जेको जवाबु आहे उहो किथां बि न पियो अचे। मुख़्तलिफ़ तर्जीह ऐं तबसरा थियनि पिया पर प्रॉपर हल ज़ाहिर आहे केरु बि न पियो ॿुधाए। उहा ज़ाहिर आहे जेके पॉलिटिकल पार्टियुनि अपोज़िशन जी पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, उन्हनि जेका क़यादत आहे उन्हनि वटि ई ज़रूरु हूंदा। अॼु जो पंहिंजो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।